के अॻियां वधंदा आहियूं ऐं शहर शहर कुंड कर्श दिल्ली हुजे हिम्मतनगर में अहिड़ियूं सुहिणियूं संतनि खे ॻोल्हींदा आहियूं। किथे किथे राजा समाज जा नवरत लॻा रहनि छो जो असांजी अम्मा चवंदी हुई साईं संत उहे ई तरह आहिनि जेके घेरू कपिड़ा पाइनि। असांजा भाई साहब बि शादी में पाया आहिनि पोइ घेरू न पाता आहिनि। साईं संत उहे बि अथव जेके कर्मियूं बि कमु करे ऐं उन्हनि कारनि खे समाज जे हित जे लाइ अॻियां था वधाइनि। इहे बि असांजा प्यारा संत अथव। अचो प्रथा खे अॻियां वधाईंदे लालूभाई जी हाणे अचो मां चाहींदुमि असांजी माता रमन देवी सामाजिक संस्था पारां आयल इहे दरबार पारां तव्हां सभिनी वारनि खे हीअ शाल ऐं संस्था जो असांजो गोल्ड मेडल जेको असां साईं हलिया थो तव्हां कहिड़ा कहिड़ा असांजा प्रमुख कार्यक्रम मुंहिंजे हलिया अथव साईं। श्री लाल भाई ढोलवाणी, श्री रमेश भाई आहूजा, भैया पहुँचा दिए ना भैया, श्री लालू भाई माकेरा, श्री अशोक भाई तिवारी, श्री राजू भाई शर्मा, चेतन शर्मा, अशोक भाई जोड़ेजा, राजू भाई बोलचंदानी, श्री रमेश भाई, श्री प्रकाश भाई आहूजा, श्री काड़ू भाई, अर्जन भाई, लमाणी, मनोज आहूजा, पहला जानी साहब,
जय जय जय